खड़कोल ब्लॉक वन ते कम कंदड़ कंपनियूं पंहिंजे राढ मुड़सी ज़रिए कोयले जी खोटाई दौरान निकिरंदड़ गंदे ऐं ज़हरीले पाणी खे ओपन छोड़ करण लाइ ॿिनि हंधनि ते वॾनि 7 पाइपनि जा मुंहं खोले छॾिया आहिनि, जंहिं सबबि हिकु ॻोठ तलवायो जे समन में ऐं ॿियो ॻोठ वरवाई जे पोयां गंदो ऐं बदबूदार पाणी छोड़ करण जो कमु तेज़ कयो वियो आहे। अॼु विज़िट दौरान असांखे ॻोठाणनि ॿिनि वॾनि ॾहरनि में छोड़ थींदड़ पाणी वारनि हंधनि जो दौरो कयो। कंपनी जूं ॻोठाणनि सां थींदड़ ज़्यादतियूं ॾिसी अखियूं खुली वयूं। हिन एॾे वॾे ज़ुल्मनि ते बि कंपनियूं ख़ामोश आहिनि ऐं ॻोठ तलवायो जे घरनि मथे डंपिंग जी मिटी उछलाई पई वञे। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांखे कंपनियुनि जे छाड़तनि पथराव करे ज़ख़्मी कयो आहे। असां रातिनि जूं रातियूं जागी काटण ते मजबूर आहियूं। असां समूरी सूरत-हाल विज़िट करे ॾिठीसीं त ॻोठाणनि ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराया विया आहिनि। सूरत-हाल खे जल्द रिपोर्ट कबो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची